मदजी जे शहीद अली हैदर शाह स्टेडियम में पीपी शहीद भुट्टो जे अॻवान मरहूम असद उमरानी जी यादि में क्रिकेट टूर्नामेंट कराई वई। रिपोर्ट कर रहा है अब्दुल हकीम सतो। मदे जे शहीद अली हैदर शाह स्टेडियम में पीपी शहीद भुट्टो जे शहीद असद उमरानी जी यादि में क्रिकेट टूर्नामेंट कई वई। क्रिकेट टूर्नामेंट जे फाइनल में नवंदुर जे ॿिनि टीमुनि अली वारिस ऐं टाइगर क्रिकेट क्लब हिसो वरितो, जंहिंमें अली वारिस टीम 170 रन्स जो टारगेट पूरो करे क्रिकेट टूर्नामेंट जो फाइनल पंहिंजे नाले करे वरितो। क्रिकेट टूर्नामेंट में शहीद असद उमरानी जो भाउ पीपी शहीद भुट्टो, लाड़कान डिवीज़न ऑर्गेनाइज़र इनायत उमरानी ऐं सरदार अब्दुल गनी महिमान ख़ासि तौर शिरकत कई, जंहिं बाद महिमान ख़ासि तौर आयल खटियल टीम खे कैश रोक रक़म ऐं ट्रॉफियूं ॾिनियूं। शहीद असद जे यादि में टूर्नामेंट अरेंज कर रही है। पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद भुट्टो ख़ासि करे मदे जी हमेशह हर साल हिन सिंध जे नौजवान में जो टैलेंट है उन्हनि खे उजागर करण जे लाइ अहिड़ी टूर्नामेंट कंदी रहंदियूं आहिनि। ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी आहे जो शहीद असद जे यादि में असां अॼु इहे टूर्नामेंट जा महिमान ख़ासि बि आहियूं ऐं आया आहियूं। ऐं हिन मौजूदा सूरत हाल में जेका हिकु तमामु मायूस कुन सूरत हाल आहे, उन में जेको सिंध जो नौजवान आहे उन्हनि खे हिन रांदि रूंद जे सूरत में हिकिड़ी तफ़री इन्हनि मुहैया कई आहे। तमामु बहितरीनु शाबस आहे हिन नौजवाननि खे पंहिंजे हिमत अफ़ज़ाई ते ऐं कुझु दोस्तनि जे टेक ते हे गॾिजाणियूं कनि था, पर असांजे हुकूमती इदारा अॼुकल्ह हिननि जो हेल्प ऐं मदद नथा कनि। कंहिं बि सुठे कम जो मदद असां वटि हेल्प न आहे। हाणे खॾ आहे, इन खॾ खे भरायो वञे त जीअं असांजी 14-15 टीमूं मुख़्तलिफ़ आहे। ॿियो असांखे बिजलीअ जी अरेंजमेंट घटि आहे। उन खां पोइ असांजी टैंकी कान्हे की पाणी पीअण लाइ, उहा टैंकीअ लाइ बि असांखे मुहैया कयो वञे। ॿियो असांखे जेसि तरह सरदार साहिबु नजफ़ खान चयो त असांखे तव्हांखे भराव विझराए ॾींदासीं, महिरबानी करे असांखे उहो भराव विझराए ॾियनि। बहितरीन टीमुनि हिसो वरितो हिन में, ख़ासि करे नेदरे जूं टीमूं ऐं असां मदजी जूं टीमूं, तक़रीबन 25-30 टीमूं हुयूं ऐं सेमीफाइनल असां हारायोसीं विन नेदरे वारा करे। अॼु बि बहितरीनु हिकिड़ो फाइनल ऐं ख़ुशी महसूसु थिए थो त असां हिते रांदि खेॾूं था, फिटनेस ठहे। तमामु बहितरीनु महिनत कई आहे, शुक्रनि ऐं असांखे तमामु घणी ख़ुशी थी आहे जो असां फाइनल विन कई आहे। मदे जे वारनि खे जस लहिणो जीअं असांखे दावत ॾिनी आहे, हिन टूर्नामेंट में असां शरीक थियासीं ऐं खेॾियासीं। हिन वक़्तु असां अलाह जे फज़ल करम सां फाइनल में पुॻासीं ऐं अॼु जेको आहे फाइनल असां जेको आहे लूज़ करे चुका आहियूं। तमामु सुठो फील पियो थिए ऐं अहिड़ियूं मेला रांदियूं जेको आहे घटि थींदा आहिनि, पर अहिड़े दौर में बि अहिड़ियूं जेके रांदियूं थियनि थियूं त सो वॾी ॻाल्हि आहे। उन मौक़े ते महिमान ख़ासि ऐं रांदीगरनि चयो त स्टेडियम अंदरि इंतज़ाम अणपूरा आहिनि। सिंध हुकूमत जे चूंडियल नुमाइंदनि खे घुर्जे त स्टेडियम अंदरि बिजली, सफ़ाई, पाणी, जो दीवारी समेत ॿियो रहियल कमु पूरो करे नौजवान रांदीगरनि मां बेचैनी ख़तमु कई वञे। रिपोर्ट अब्दुल हकीम सतो, आवाज़ TV न्यूज़, मदे।